स्टार्ट। ओम ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। असां 6 श्लोक कयो से अजोपि सन्न्यव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्म मायया। मां पंहिंजे प्रकृतिअ ते आरूढ़ थी करे पंहिंजे ई प्रकृतिअ सां ऐं पंहिंजे ई माया सां प्रकट थींदो आहियां। त असां माया ते डिस्कशन कयोसीं, पर मूंखे लॻे थो अञा थोरो क्लैरिफिकेशन खपे। ॾिसो, हिकिड़ी मां किताब में ॿुधायो आहे, किताब लाना हुन में हिकु स्टोरी आहे। हिकु चोर हुयो, चोर होशियारु चोर हुयो। हिकु दफ़ो सोचियईं मां हिन महल में वञी चोरी कयां, झंझट ई मिटी वेंदा। हिन खे महल जी ख़बर हुई, घणा ई रूम हुया ऐं सभु ऑक्यूपाइड हुया, पर हिकिड़ो रूम ईअं हुयो जेको ऑक्यूपाइड न हुयो, पर जंहिंमें ट्रेजर हुयो, सोन चांदी उन में भरियल हुयो। त ही हिकु राति तो चूंडे भई थोरी रोशनी हुजे, जीअं मूंखे ख़ाली रस्तो ख़बर पए। ऐं उन ज़माने में टॉर्च वग़ैरह कोन हुई। पोइ धीरे धीरे हुन राति जो थोरो जेको लाइट हुयो, अधु चंड हुयो, लाइट हुयो, उन मां बराबरि रूम ते पहुतो। रूम खोलियईं, रूम खोले करे ख़ाली 4 कदम अॻिते वियो आहे ऐं साम्हूं ॾिसे थो ॿियो भाई हिकिड़ो बीठो आहे। पोइ उते ई ॾकी वियो, कांपण लॻो, पसीनो छुटिजी वियुसि ऐं उतां जे भॻो हे वापसि महल ते न आयो। सम्झी वञो, ख़ाली अंदरि ॾिठो अथई अंधेरे में त हिकिड़ो भाई बीठो आहे ऐं ॾकी करे उतां भॼी वियो। पोइ हिनखे घणा ई साल थी विया। पोइ ही चोर बि सोचई मां ही सभु छॾे ॾियां। हाणे हिकु संत जे कॉन्टेक्ट में आयो ऐं धीरे धीरे उनखे ज्ञान थींदो वियो ऐं हिकिड़ो ॾींहुं ही पाण संत थी वियो ऐं हुन संत जी गद्दी हलाइण लॻो। पोइ जेको महल जो मालिक हुयो, इहे संतनि खे घुराईंदो हो, हमेशह सत्संग कराईंदो हुयो, पुण्यात्मा हुयो। पोइ हिन खे घुरायो अथई, जेको हाणे संत आहे पर कंहिं ज़माने में चोर हुयो। पोइ हिन खे जॾहिं घुरायईं, पंहिंजे मंत्रीअ खे चई वञ मुंहिंजो महल ॾेखारे अचेसि हिन खे। पोइ मंत्री हुनखे वठी थो वञेसि। त हिन खे ॿिए कंहिं रूम में कोई इंट्रस्ट न हुयो। हिन खे इंट्रस्ट हुयो हुन रूम में मां वञा जंहिंमें मां चोरी करणु वियो हुउसि। हिन अंदर में सॼी ख़बर अथसि। पोइ हुन महल में हुन रूम में वञे थो, दरवाजे खां अखियूं बंदि करे बराबरि 4 कदम खणे थो, अखियूं खोले थो, साम्हूं ॾिसे थो हिकिड़ो वॾो आईनो आहे, बिग मिरर। ऐं उन मिरर में हिन पंहिंजी परछाई ॾिठी। पोइ हिन जे चेहरे ते हिकदमि मुस्कान अची वई। मुश्की करे ॿाहिरि आयो, मंत्रीअ खे चई बसि बसि हाणे मूंखे कुझु न आहे ॾिसणो, हल महल में। हाणे सोचियो, ही 2 दफ़ा हुन रूम में आयो आहे, 2 दफ़ा साॻे ई मिरर में साॻी इमेज ॾिठी अथई। 2 दफ़ा एग्ज़ैक्टली सेम ॻाल्हि थी आहे। अंदरि आयो आहे, साम्हूं ॾिठो अथई, पर हिकु दफ़ो दुख ऐं दर्दनि मां वियो आहे ऐं ॿियो दफ़ो मुश्के पियो, ख़ुशि पियो थिए। हुनखे अंदरूनी ख़ुशी पई मिले, मन जी शांती हुयसि। छा थियो आहे? हिकु दफ़ो इहा ई ॻाल्हि ॾिसी करे दुखी थियो आहे, हुनखे कांपे पियो, भउ पियो थिएसि, भॼी वियो उतां ऐं ॿिए दफ़े मस्तु एंजॉय पियो करे। छा थियो आहे? ही पहिरियों दफ़ो माया में फाथल हुयो, ॿिए दफ़े माया खां परे हुयो। इहो फ़र्क़ु आहे। माया गीता में वधीक कोन्हे, पर ही किताब यदि तव्हां पढ़ंदव सिंधियत
हिन में माया ते हिकु चैप्टर आहे, एग्ज़ाम्पल बि ॾिनो आहे ऐं साइंटिफिकली इनखे एक्सप्लेन कयो अथऊं। असांखे टाइम जो थोरो पाबंदी आहे, असां घणो टाइम ॾेई सघंदासीं, पर हिन एग्ज़ाम्पल ते सोचो त भाई छो इंसान दुखी थो थिए हिन संसार में, ऐं को इंसान ईअं आहे जेको सुखी थो रहे, शांति थो रहे, पंहिंजे मौज में थो रहे। छा फ़र्क़ु आहे ॿिन्हिनि में? त ही चए थो हिन माया जे जीअं इंसान पैदा थो थिए उन ई वक़्तु माया उनखे जकड़े थी छॾे। चए कंहिंजी माया? आई एम बॉर्न ऑफ माई ओन माया, ही मुंहिंजी माया आहे। माना जेतिरो परमात्मा पुराणो आहे ओतिरी माया पुराणी आहे। त माया ऐं परमात्मा अलॻि न थी सघंदा आहिनि। माया आहे ऐं रहंदी। असांखे हिन माया जे अंदरि हुनखे सुञाणणो आहे। कीअं कजे उहो हाणे तव्हांखे थोरो किताब में पढ़णो पवंदो, थोरो होमवर्क कंदो। पर कृष्ण भॻवानु चए थो आई एम बॉर्न ऑफ माई ओन माया, प्रिसाइडिंग ओवर माई ओन प्रकृति। मां प्रकट थींदो आहियां। हाणे छो प्रकट थींदो आहे सवाल ईंदो न। त पोइ हाणे नेक्स्ट वर्स जेका आहे 7 नंबर उन में ॿुधायो अथई मां छो प्रकट थींदो आहियां। 7 यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। ओ भारत, ओ अर्जुन, whenever there is indeed a decline of dharma and a rise of adharma, then I manifest myself. थिए धर्म हानि वधे पाप संसार, तॾहिं ज़रूरी वठां आऊं अवतार। ही संसार जेको ठहियल आहे इट इज़ एड मिक्सचर। हिन में धर्म भी आहे, हिन में अधर्म भी आहे। जंहिं ॾींहुं संसार ठहियो उन ई ॾींहुं धर्म ठहियो ऐं उन ई ॾींहुं अधर्म भी ठहियो। त ही पॉसिबल न आहे त संसार में खाली अधर्म हूंदो। खाली अधर्म हूंदो त सभु माण्हू हिक ॿिए जो नाश करे संसार ख़तमु करे छॾींदा। ऐं खाली धर्म भी पॉसिबल न आहे। अगर खाली धर्म हूंदो त ही संसार संसार ही न रहंदो। छाकाणि संसार द्वंद्व आहे, ड्युअलिटी आहे। हिन में ॿ आहिनि, हिकु कॾहिं न हूंदो, ॿ आहिनि। त ॿ माना इसको लगाना तो ॿ माना धर्म ऐं अधर्म, हीअ जोड़ी हमेशह हलंदी रहंदी आहे। त धर्म माना छा? त धर्म माना असांजी सभ्यता आहे, उहो असांजो धर्म आहे। असांजो जेको स्वभाव आहे इहो असांजो धर्म आहे। असांजे मन जी शांती जेका आहे इहो असांजो धर्म आहे। असांजो नेचर आहे, असांजो रचना ईअं आहे त असां मौज में रहूं, ख़ुशीअ सां रहूं, आनंद में रहूं। हाणे हिकु अकेलो माण्हू कुझु न करे सघंदो। हिकु कमाए सघंदो, पचाए कोन सघंदो, पचाए सघंदो त कमाए कोन सघंदो। त हीउ संसार ईअं ठहियल आहे कि हिकु इंसान ॿिए इंसान ते डिपेंडेंट आहे। त मां सोचियां खाली मां ख़ुशि थींदुसि, मां ज्ञान वठंदुसि, मां आनंद में रहंदुसि, मां अकेलो रहंदुसि, त इहो नामुमकिन आहे। ग्रुप में भीड़ जेका हूंदी आहे, भीड़ में ऐं समाज में फ़र्क़ु आहे। समाज खे हिकु डायरेक्शन हूंदी आहे, हिकु गोल हूंदो आहे। भीड़ खे कोई गोल न हूंदो आहे। कोई हीअं थो वञे, कोई हीअं थो वञे, पंहिंजे स्वार्थ जे पुठियां इंसान ॿिए जो नुक़सान थो करे, हिक ॿिए जे मथां पेर रखी करे मथे वेंदा आहिनि इंसान भीड़ में।
पर जेको समाज हूंदो आहे उन जी रचना हूंदी आहे, उन में सभ्यता हूंदी आहे, उन में संस्कृति हूंदी आहे। उन में इंसान ही सोचींदो आहे मां समाज जे लाइ, पंहिंजे देश जे लाइ, पंहिंजे इंसानियत लाइ छा करे सघंदुसि। पर जॾहिं समाज जी रचना न थींदी आहे, भीड़ हूंदी आहे, त इंसान सोचींदो आहे भई मुंहिंजो छा आहे, मूंखे छा मिलंदो, मूंखे खाधो मिले। कुता ॿ केतिरा बि पाण में प्यार कनि, पर जॾहिं खाधो ईंदो आहे त पाण में विरी मरंदा आहिनि, छाकाणि उन्हनि वटि धर्म कोन्हे, सभ्यता कोन्हे, संस्कृति कोन्हे, कोई डिसिप्लिन नाहे, कोई रचना नाहे, कोई गोल नाहे। पर इंसान वटि इहे सभु ॻाल्हियूं आहिनि, छाकाणि इंसान वटि दिमाग़ आहे ऐं इंसान डायरेक्ट परमात्मा सां कॉन्टेक्ट करे सघंदो आहे। इन में इहा क़ाबिलियत आहे, ॿिया कोई जानवर न करे सघंदा आहिनि। त समाज में अगरि असां रहूं था त मिली करे रहूं, हिक ॿिए जो वाधारो कयूं, हिक ॿिए जी टंग न खीचूं, हेठि न वठी अचूं, पर सहायता कयूं। इन खे चइबो धर्म। असांजे ऋषि मुनियुनि हज़ारे साल हिन ते रिसर्च कयो ऐं तंहिंखां पोइ शास्त्रनि जी रचना कई अथऊं। ऐं सभु शास्त्र असांखे हिकु ई धर्म सेखारींदा आहिनि, जंहिंखे चवंदा आहिनि सनातन धर्म। इहो मानवता जो धर्म आहे। इहो कंहिं पर्टिकुलर ग्रुप जो, पर्टिकुलर नेशन जो, पर्टिकुलर धर्म जो ग्रंथ न आहे। असांजो जेको सनातन धर्म आहे उहो सॼी मानवता खे तव्हां गीता पढ़ंदव, कॾहिं न चयो अथई भई भारत वारा हीअं कनि त हीअं थींदो, ईअं न। जेको इंसान हीअं कंदो उनखे ही फल मिलंदो, जेको ग़लति कंदो उनखे ग़लति फल मिलंदो। जेको बि जाते बि हुजे, भले चंड ते वञी माण्हू रहे, भले मार्स ते वञी रहे, ही उनखे कानून लागू आहिनि। त इन करे हिन धर्म जी रक्षा करणु हर इंसान जो फर्ज़ु आहे। ऐं थींदो छा आहे, जॾहिं धर्म जी रक्षा कंदा आहिनि, धर्म खे वाधारो मिलंदो आहे, पोइ उहो समाज उन्नति कंदो आहे। उन्नति कंदो माना सुख ईंदो, शांती ईंदी, धन ईंदो। त इन समाज में धीरे धीरे छा थींदो आहे, पोइ परमात्मा जो जेको रोल आहे उहो विसारे छॾींदो आहे इंसान। परमात्मा खे विसारे छॾियईं, वरी उनजो स्वार्थ विच में ईंदो। या त स्वार्थ हूंदो या त परमात्मा हूंदो, ॿई ॻाल्हियूं गॾु न हूंदियूं आहिनि। पोइ जॾहिं उनजो स्वार्थ विच में ईंदो त उहो ई समाज धीरे 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 हेठि थींदो। उनखे चइबो अधर्म। इंसान जॾहिं स्वार्थी थी वेंदो आहे, ॿिए जो नुक़सान करे पंहिंजो फ़ाइदो कंदो आहे। जॾहिं हू निस्वार्थी हूंदो आहे, हू पंहिंजो बि फ़ाइदो कंदो आहे, ॿियनि जो बि फ़ाइदो कंदो आहे। मूंखे ज्ञान आहे, मुंहिंजी ड्यूटी आहे, जंहिंखे खपे उनखे मां ॾियां। मूं वटि पैसो आहे, मां ॿियनि खे बि आइडियाज़ ॾियां, इहे सेखारियां, इहो टिप्स ॾियां त भई कीअं सक्सेस कजे बिज़नेस में, नौकरीअ में या किथे बि। त जाते ॾियण जी भावना आहे जंहिं समाज में, उहो समाज सम्झो धर्म जो पालन थो करे। ऐं जाते वठण जी भावना आहे, मूंखे छा मिलंदो, मुंहिंजो स्वार्थ इम्पोर्टेंट आहे, पोइ उते अधर्म थी वेंदो आहे। ऐं कृष्ण भॻवानु चए थो, जॾहिं अधर्म वधी वेंदो संसार में, ॾिसो अधर्म वधी वेंदो, एब्सोल्यूट अधर्म न थींदो, ख़ाली वधी वेंदो, ऐं धर्म हेठि ते ईंदो त मां ईंदुसि। ऐं जॾहिं धर्म मथे वेंदो त काॾे वेंदो भॻवानु? अधर्म हेठि आहे, धर्म जॾहिं अधर्म वधी वियो त परमात्मा आयो अवतार वठी, पर जॾहिं धर्म वधी वियो त परमात्मा छो न आयो? हाणे परमात्मा ईंदो माना छा? तव्हांखे ज़रूरी न आहे त हर वक़्तु कृष्ण भॻवानु खपे, पर्सनली थोरी ईंदो आहे। ही त असांखे शिक्षा ॾियण वास्ते हिननि ग्रंथनि जी रचना ईअं कई आहे। हिकु विलन हूंदो आहे, हिकु हीरो हूंदो आहे। तव्हां कथाऊं पढ़ंदव, मेजॉरिटी ऑफ कथाऊं ईअं हूंदियूं आहिनि।
विलन जेको हूंदो आहे अधर्म जो प्रतीक आहे, सभु ग़लति कम कंदो। ऐं हीरो जेको आहे इहो धर्म जो प्रतीक आहे। तव्हां चवंदो हाणे त कलयुग आहे, अधर्म वधी वियो आहे, पोइ छो नथो अचे? ही सुवाल आम जनता पुछंदी आहे। ही हमेशह ही जॾहिं जॾहिं इहो श्लोक ईंदो आहे, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भव, अरे तूं अचे छो नथो? पोइ अधर्म त वधी वियो आहे। तव्हां सोचियो कॾहिं आयो कृष्ण भॻवानु? कलयुग खां चवंदा आहिनि द्वापर युग जेको हुयो उन में धर्म जो पालन कंदा हुया, इन करे कृष्ण भॻवानु जनम वरितो। पर सच में ईअं हुयो? कंस जहिड़ो दुष्ट तव्हांखे कलयुग में बि न मिलंदो। दुर्योधन ऐं दुशासन हिन वांगुरु दुष्ट तव्हांखे कलयुग में कोन मिलंदा। वॾा वॾा दुष्ट द्वापर में पैदा थिया, हिकु न। कृष्ण भॻवानु जनम वरितो आहे, मरण ताईं हिकु ई कमु कयो अथई, अधर्मनि जो नाश कयो अथई। माना सॼी उमिरि 100 साल हिकु ई कमु कयो अथई। त घणा दुष्ट हुया समाज में, संसार में। हुन खां त कलयुग ठीकु आहे। पोइ तव्हां चओ त न न द्वापर में ठीकु आहे, पर त्रेता युग में त राम राज्य हुयो। त्रेता युग में राम खे अचणो पियो, छाकाणि रावण हुयो। अयोध्या जे आसे पासे में सभु राक्षस रहंदा हुया। ऋषि मुनि अची करे राम खे वठी वेंदा हुआ दशरथ खां, भई राम ॾे असांखे त असां राक्षसनि जो नाश कयूं, असांजे यज्ञ में विघ्न था विझनि। त द्वापर में बि दुष्ट हुया, त्रेता में बि दुष्ट हुया। हाणे तव्हां चवंदो सतयुग खपे, सॼो धर्म ई धर्म हुजे सतयुग में, ईअं बि न थींदो। सतयुग में केरु हुयो? सतयुग में हिरण्यकश्यपु हुयो। ही केतिरो दुष्ट हुयो हिरण्यकश्यपु? 6 साले जो पंहिंजो ॿारु, पंहिंजो पुटु प्रहलाद, जेको परमात्मा जो परम भक्त आहे, पुटु बि अथसि, 6 साले जो ॿारु आहे ऐं परमात्मा जो भक्त आहे, उनखे विधो अथई बाहि में, उनखे विधो अथई पाणीअ में उछले छॾियईं मरी वञे, उनखे शस्त्रनि सां कटण जी कोशिशि कयईं। त सतयुग में बि अधर्मी हुया, माना अधर्म हुयो। त अधर्म जो नाश न थींदो पूरो, छाकाणि माया असां ते राज थी करे। माया जे करे अधर्म हूंदो ई हूंदो। ख़ाली हिकु दफ़ो अधर्म मथे वेंदो आहे, ॿियो दफ़ो धर्म मथे वेंदो आहे। त ही अवतार वठी ईंदो माना छा कंदो? ही असांखे थोरो सोचणो पवंदो। सभु सुभाणे कोई अचे तव्हां वटि, चए भई मां कृष्ण वासुदेव यादव आहियां, तव्हां विश्वास कंदव? ही तूं छा जो कृष्ण भॼ अथऊं? कृष्ण पाण आयो आहे, तव्हां विश्वास न कंदव। तो इन करे फिल्मुनि में ॾेखारींदा आहिनि हिकु विलन आहे, हिकु हीरो आहे। विलन अधर्म जो तो रिप्रेज़ेंट करे, ही धर्म जो तो रिप्रेज़ेंट करे। पोइ जॾहिं मौक़ो ईंदो आहे विलन हाणे हीरो खे मारींदो, उन टाइम ते कोई कबूतर अची वेही रहंदो अथसि, चक पाईंदो अथसि। कॾहिं कोई नांग अची वेही रहंदो अथसि, हुनखे चक पाईंदो अथसि। इहो बि त अवतार आहे। कॾहिं कोई शींहुं अची साम्हूं बीह रहंदो अथसि विलन जे, त अवतार आहे। त कहिड़े रूप में ईंदो उहो थोरो ई भरोसो आहे। हिकु दफ़ो कृष्ण बणिजी आयो, छो? छाकाणि कंस जहिड़ो दुश्मन हुयुसि, शिशुपाल जहिड़ो दुश्मन हुयुसि। ही दुश्मन ईअं हुया, हमेशह कृष्ण खे यादि कंदा हुया। ही अहिड़ा दुष्ट न हुया, ख़ाली दुष्ट हुया, पर हुन खे परमात्मा जो भव हुयो, इन करे कृष्ण खे अचणो पियो पाण। हुया अधर्मी, पर हुया भक्त इनडायरेक्टली। नालो तो उहो त खाधे में बि हुनखे कृष्ण ॾिसण में ईंदुसि। अरे कृष्ण त न आयो। पीअंदो तॾहिं बि चवंदो अरे गिलास में कृष्ण त न आयो। हमेशह कृष्ण खे यादि कंदो हुयो। रावण वॾो ज्ञानी हुयो, ब्राह्मण हुयो, हिन करे राम खे अचणु पियो। हिरण्यकश्यपुअ खे कॉन्स्टेंटली विष्णु जो भव हुयो, कॉन्स्टेंटली। माना हू हुन परमात्मा खे हमेशह यादि कंदो हुयो।
भले माण्हुनि खे चवंदो हुयो मूंखे तव्हां भॻवानु मञियो, मुंहिंजी पूजा कयो, उनजी न कयो, पर पाण खे विष्णुअ जो भउ हुयुसि, अरे विष्णु त न आयो, त इन करे उनखे नरसिंह जो अवतार वठिणो पियो। त असां हिन कलयुग में पाण सुखी आहियूं। हेॾा वॾा वॾा दुष्ट अञा ताईं पैदा न थिया आहिनि, थींदा, जॾहिं थींदा तॾहिं थींदा। इन करे अॼु जो जेको समय आहे ही बेस्ट टाइम आहे असां परमात्मा सां जुड़ी वञूं। हिन खां वधीक सुठो टाइम ॿियो न हूंदो। तव्हां हीअ राह न ॾिसो त भाई अञा अधर्म वधंदो, अरे अधर्म वधंदो असां हूंदासीं उन टाइम ते, पोइ ईंदो कृष्ण भॻवानु अवतार वठी, पर असां हूंदासीं, असां हाणे आहियूं न, हाणे असां हुन सां जुड़ी वञूं। जुड़ी वियासीं माना अवतार थी वियो। छाजे लाइ ॿिए कंहिं रूप में हू अचे, ही असांजे रूप में ई अचे, असांजे मुख मां हुनजी वाणी निकिरे, असांजे वीचारनि में हू वसे, असांजी एक्शन मां हू एक्शन करे। अवतार जो माध्यम ॿियो कोई छो थिए, असां पाण थी सघंदा आहियूं। दिस इज द बेस्ट टाइम। 8 परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे, for the protection of the virtuous, for the destruction of the wicked, and for the establishment of dharma, I am born from age to age. भगतन उदाहरण, पापन निवारण ऐं रंग रचा, धर्म रख्या कारण ऐं जुग जुग अचा। परमात्मा अवतार वठी कंदो छा आहे? 3 कम। भक्तनि जी रक्षा कंदो, ऐं जेके दुष्ट आहिनि उन्हनि जो नाश कंदो, ऐं धर्म जी स्थापना कंदो। जेको जेको इंसान धर्म जी रक्षा तो करे, भक्तनि जो उद्धार तो करे, उन्हनि खे ज्ञान तो ॾे, उन्हनि खे राह तो ॾेखारे, दुष्टनि खे बि दुष्टता जी नाश तो करे, उन्हनि खे बि ज्ञान तो ॾे, उन्हनि खे बि राह तो ॾेखारे, सम्झो उहो परमात्मा जो अवतार। त ईअं न आहे त सतयुग में ई परमात्मा आयो, त्रेता में ई आयो, द्वापर में ई। हिन युग में बि हर घड़ी परमात्मा मौजूदु आहे, असां उनखे सुञाणे नथा सघूं। त 3 कम अथसि, भक्तनि जी रक्षा करणु। हाणे भक्तनि जी रक्षा कीअं कंदो? ज़रूरी न आहे त पाण शस्त्र खणे। सुग्रीव सु माना सुठो, सुग्रीव नेक इंसान हुयो, ऐं वाली दुष्ट इंसान हुयो। वानर हुया पर असांजे हिसाब सां इंसान ई हुया। त हिकु दुष्ट आहे, हिकिड़ो सज्जन आहे। पोइ सज्जन आहे जेको भक्त आहे, उनजी रक्षा कई अथई। पोइ उन टाइम ते शस्त्र खयां अथई हथ में राम। पर ॿिए दफ़े जॾहिं पांडवनि जी रक्षा, पांडव बि भक्त हुयसि, पांडवनि जी रक्षा करणी आहे ऐं कौरवनि जो नाश करणो आहे, माना दुष्टता जो नाश करणो आहे, त उन टाइम ते छा चयईं? मां शस्त्र न खणंदुसि, निहतो ईंदुसि तव्हां सां गॾु, पर मां तव्हांखे प्रोटेक्ट ज़रूरु कंदुसि। त हू कीअं प्रोटेक्ट कंदो? ज़रूरी थोरी आहे अची कोई तलवार खणी असांजे साम्हूं बीह रहे, असांजी रक्षा करे, इहो ज़रूरी थोरी आहे। बग़ैर शस्त्र सां बि हू असांजी रक्षा करे थो सघे। जेको ईंदो असांजी रक्षा कंदो, सम्झो त उहो ई आयो आहे। यदि असां भक्त आहियूं त असांजी सुरक्षा जी ज़िम्मेदारी उन ते आहे, पोइ चिंता करण जी काई ज़रूरत न आहे। चिंता केरु कंदो आहे? जेको भक्त न आहे, जंहिंखे कोई डिसीजन मेकिंग पावर न आहे, कंफ्यूज़्ड इंसान आहे, डिल्यूटेड आहे, माया में फाथल आहे।
हुनखे भउ थींदो, हुनखे गुस्सो ईंदो, हुनजो मन हमेशह पियो डगमगाईंदो, निंड सुठी न ईंदसि। पोइ हिन जो विनाश करणो आहे। छाजो विनाश करणो आहे? ही जेके बुरायूं आहिनि, गुस्सो बुराई आहे, निंड न अचणु ठीक सां इहा बुराई आहे, असांजो मन काबूअ में नथो रहे इहा बुराई आहे, अधर्म आहे। असां पंहिंजो पाण सां अधर्म था कयूं। ॿियनि खे ॾिसी करे जलन थींदी आहे केतिरनि खे, इहा बुराई आहे। इन जो विनाश करणो आहे। इन जो विनाश करण लाइ तव्हांखे कहिड़ा शस्त्र खपनि? त ही शास्त्र, ही शस्त्र आहिनि। पंद्रहें अध्याय में ॿुधाईंदो हिकु ई शस्त्र थी, नॉन अटैचमेंट। तूं संग करणु छॾे ॾे संसारी शयुनि सां, संसारी माण्हुनि सां। इहो वॾो शस्त्र थी, कटेसि हिन सां सॼो संसार तूं कटे सघंदो आहे। त शस्त्र खणी ईंदो ज़रूरी न आहे। हा, ज़रूरी हूंदो त शस्त्र बि खणी ईंदो, पर कंहिं बि हिसाब सां असांजी रक्षा हू ज़रूरु कंदो यदि असां सचे दिलि सां हुनजी शरण में विया आहियूं। भक्तनि खे प्रोटेक्ट कंदो, दुश्मननि जो नाश कंदो ऐं धर्म जी स्थापना कंदो। धर्म जी स्थापना करण वास्ते हुनखे पाण धर्म जो पालन करणो पवंदो आहे। जॾहिं हू पाण धर्म जो पालन कंदो त ॿिया माण्हू सोचींदा, अरे हा मां बि पालन कयां। पोइ उन राह ते हलंदा। पोइ कृष्ण भॻवान जो या प्रभु रामचंद्र जो तव्हां सॼो जीवन ॾिसंदो, छा कयो अथऊं? धर्म जो पालन कयो अथऊं बसि। इन करे अॼु बि उहे असांजा आदर्श आहिनि, आइडियल्स आहिनि। इन करे अॼु बि चाहे पत्थर जी मूर्तीअ में असां उनजी पूजा कंदासीं, पर रखंदा आहियूं हिकु पत्थर ऐं उनखे चवंदा आहियूं हीउ राम आहे। छो? असांखे उहा प्रेरणा मिले भई ही धर्म जी राह ते हलियो, मां बि धर्म जी राह ते हलां। पत्थर ॻाल्हाईंदो कोन्हे, पर असांजी भावना आहे, असांजो मन आहे, उहो अची वेंदो उन चरणनि में, बसि त पोइ कल्याण पंहिंजो पाण थी वेंदो। पोइ उनखे चवंदा आहिनि इहो प्रसाद आहे, इहो तुंहिंजो प्रसाद आहे। ही मन जेको आहे, इहो मन असांजे आत्मा खे ढके वेठो आहे। हिन मन में ई सभु बुरायूं थियूं अचनि, चाहे अहंकार हुजे, चाहे अज्ञान हुजे, चाहे वासनाऊं हुजनि, असांजूं इच्छाऊं हुजनि, काम क्रोध लोभ मोह, इहो सभु मन में ईंदो आहे ऐं इहो परमात्मा खे ढके रखंदो आहे। असांखे हिन खे पासे कयो त परमात्मा मौजूदु आहे, उहो थोरी काॾे वियो हुयो, उहो हर वक़्तु हर अंध मौजूदु आहे। हुनखे ॻोल्हणो न पवंदो आहे। जेके यात्राऊं कंदा आहिनि, पंहिंजो घुमणु वेंदा आहिनि, हुनखे ॻोल्हणु कोई न वेंदो आहे। हुनखे ॻोल्हण जी जॻह हिकु ई आहे, पंहिंजे अंदरि। जेको पंहिंजे अंदरि घुसी वियो उनखे दर्शन थींदो। तव्हां ॿाहिरि करोड़े मील वञो, पहाड़नि ते वञो, जंगलनि में वञो, उते जेतिरो आहे ओतिरो हिते बि आहे। अंदर में हुनजो दर्शन थींदो आहे, ॿाहिरि न। इन करे मंदर में वेंदा आहिनि, अखियूं बंदि करे पंहिंजो सीस निमाईंदा आहिनि, भई मां पंहिंजो अहंकार छॾे ॾिनो ऐं मां अंदरि थो ॾिसां। अरे भॻवानु त साम्हूं आहे, मूर्ति त साम्हूं आहे, तूं साम्हूं ॾिस न अखियूं बंदि कंदा आहिनि। छो? सचो दर्शन हूंदो आहे उहो अंदरि में थींदो आहे। ऐं उहो दर्शन थी वियो माना परमात्मा जो कमु थी वियो। जंहिं वास्ते आयो, छाजे वास्ते आयो? टे ॻाल्हियूं यादि रखो। भक्तनि जी रक्षा करण वास्ते, दुश्मननि जो नाश करण वास्ते ऐं धर्म जी स्थापना करण वास्ते। हाणे हिकु दुश्मन आहे, हिकु भक्त आहे, पर ॿियो समाज त आहे न। समाज में धर्म खपे, इंडिविजुअल खे, जीव खे भक्ति खपे। ऐं जेका अभक्ति आहे, जेके असांजूं बुरायूं आहिनि, इहो असांजो दुश्मन आहे। असांजो मन ई असांजो दुश्मन आहे। ही असां जॾहिं पैदा था थियूं, अखियूं था खोलियूं, त असांखे रंग रूप था नज़र अचनि, वाह वाह
वाह वाह माना माया में इंसान फासी पियो। ये ठहियल ई आहे, छो ठहियल आहे, ई मज़ाक आहे, जस्ट फन। न त तव्हांजो टाइम पास ई न थींदो। संसार में अची करे संसार सां अलॻि रहण जो मज़ो अलॻि आहे। संसार में अचिणो आहे पर उन में फासी न आहे पवणो। हिन जे लाइ महिनत खपे, ऐं सभिनी खां वधीक महिनत, सभिनी खां वधीक तपश्चर्या हिन में खपे। ॿियूं ॻाल्हियूं सवलियूं आहिनि, हिन करोड़ कमाया, हुन लखे कमाया, गाॾियूं वरितई, इहे सवलियूं आहिनि ॻाल्हियूं, इहो कोई बि करे सघंदो। ही ज्ञान वठणु इहो मुश्किल आहे। कंहिं कंहिंजी त उमिरि निकिरी वेंदी आहे सॼी, तॾहिं बि ज्ञान न थींदो अथनि। पर थियण खां पोइ ईअं लॻंदो आहे अरे हिन खां सवली त काई ॻाल्हि ई न हुई। पर जेसि ताईं न आहे थियल तेसि ताईं इहा ॾुखी ॻाल्हि आहे। उहा ई असांखे ॻाल्हि ॾुखी थी नज़र में अचे, उहा ई पोइ सवली नज़र में ईंदी। थोरी महिनत खपे, थोरी कोशिशि खपे, ऐं कंसिस्टेंट रोज़ 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 इन ते असांखे सोचणो आहे भई छा थो चए, माया छा आहे, हीअ प्रकृति छा आहे, ही परमात्मा छो ईंदो आहे, ही धर्म छा आहे, ही अवतार छा हूंदो आहे। हिन ॻाल्हियुनि ते थोरो 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 सोचणो आहे, हिकदमि क्लैरिटी खपे। इहो थी वियो त पोइ हिकदमि आसान आहे, पोइ सभु द्वार खुली वेंदा। द्वार असां बंदि कया आहिनि, ॿिए कंहिं बंदि न कया आहिनि, असां बंदि कया आहिनि पाण, असांखे ई खोलणा आहिनि। इन करे ही इंडिविजुअलिस्टिक आहे। तपस्या जेका हूंदी आहे, साधना जेका हूंदी आहे, इहो मूंखे मुंहिंजी करणी पवंदी, मां ॿिए जे लाइ न करे सघंदुसि, ऐं ॿियो कोई मुंहिंजे लाइ न करे सघंदो। असां हिक ॿिए सां प्यार करे सघंदासीं, हिक ॿिए खे ॾे वठि करे सघंदासीं, पर ही ज्ञान, हीअ तपस्या हर कंहिंखे पंहिंजो पाण करणी पवंदी। केॾो वॾो बि महार, सॼी दुनिया जो राजा हुजे, तॾहिं बि उनखे पंहिंजी तपस्या पाण करणी पवंदी। ईअं न चई सघंदो मां मंत्री थो रखां, तूं कर। असां एक्सरसाइज कंदा आहियूं, व्यायाम कंदा आहियूं त शरीर ठहंदो आहे असांजो, अंदरूं ऐं ॿाहिरूं, पर असांखे करिणो पवंदो। असां रखंदासीं हिकु मैनेजर 50,000 लाख रुपया पघार ॾेई करे, हू कंदो, हुनखे फ़ाइदो थींदो, असांखे कोन थींदो। हीअ बि ईअं ई आहे। हीअ जेको आहे ग्रंथ जेको आहे, हीअ असांजे दिमाग़ जे वास्ते एक्सरसाइज़ आहे। सोचियो सोचियो, सही राह ते सोचियो। ग्रंथ छा था ॿुधाइनि, बसि इहो ई हिकिड़ी ॻाल्हि, जीअं तव्हां सोचींदो तीअं ई संसार ठहंदो। तव्हां सही सोचींदव, संसार बि सही आहे। ग़लति सोचींदव, संसार बि ग़लति आहे। एज़ यू थिंक सो यू बिकम। नव, जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन। He who knows thus my divine birth and action in true light, having abandoned the body, is not born again. He comes to me, O Arjuna. मुंहिंजो ईश्वरी जनम, मुंहिंजो करम ऐं मरम ईअं जो थो ॼाणे, छुटी काल चकर मां मूं में पंहिंजो आत्म थो आणे। हाणे हिते चयो अथई काल चक्र मां, माना हिते चयो अथई भई पंहिंजो शरीर छॾे करे हू मूं में समाइजी वेंदो आहे। हाणे शरीर छा आहे? हीउ जेको तव्हां ॾिसो था, इहो ॿाहिरियों शरीर आहे। इनखे चवंदा आहिनि स्थूल शरीर, ग्रॉस बॉडी। ही शरीर शरीर कोन्हे, ही त ख़ाली हिकु घर ठहियल आहे। हिन शरीर में ॿियो हिकिड़ो शरीर आहे, जेके असांजे मन जे रूप में आहे, बुद्धीअ जे रूप में आहे, मेमरी आहे, याददाश्त आहे, असांजूं वासनाऊं आहिनि, असांजूं इच्छाऊं आहिनि। इहे सभु गॾे करे हिकिड़ो शरीर अंदरि आहे। मां केरु आहियां?
मां उहो शरीर आहियां जेको मां सोचींदो आहियां, उहो मां आहियां। जेको मां ॾिसण में थो अचां इहो मां न आहियां। ही कूड़ो शरीर आहे। मुंहिंजो सही शरीर छा आहे? मुंहिंजे अंदर में हिकिड़ो सूक्ष्म शरीर आहे, उनखे चवंदा आहिनि देही। हिन देह में जेको रहंदो आहे, ही घर आहे। हिनखे चवंदा आहिनि 9 दरवाजनि जो नगर। हिनखे 9 दरवाजा आहिनि। ही नगर आहे, पर हिन में रहंदो केरु आहे? हिन में मां रहंदो आहियां। मां माना मुंहिंजा वीचार, मुंहिंजो मन। मूंखे गुस्सो आयो माना तव्हांखे शरीर खे थोरी गुस्सो ईंदो आहे, मन खे गुस्सो ईंदो आहे। जॾहिं मां मोह में थो फासां, ही शरीर कीअं मोह में फासंदो? मुंहिंजो मन तो मोह में फासी पए। हाँ, मूंखे पेर वठी था वञनि, काॾे वठी वेंदा? उते वठी वेंदा जिते मुंहिंजी इच्छा पूरी थींदी। इच्छा किथे आहे? मन में आहे। त मां जेको आहियां, मां हीअ इच्छाऊं आहियां, मां ही वासनाऊं आहियां, मां ही वीचार आहियां, उहो मां आहियां। उहो बि मां न आहियां। सही माने में त मां परमात्मा जो ई रूप आहियां। पर असां संसारी दृष्टि सां ॾिसूं त ही शरीर मां न आहियां। हिन शरीर में जेको सूक्ष्म शरीर आहे उहो मां आहियां। हाणे ही शरीर पल पल पियो मटिजंदो आहे। कॾहिं ॿार थींदो, त कॾहिं जवान थींदो, त कॾहिं ॿुढो थींदो, त कॾहिं वरी ॿार थींदो। ही चक्कर पियो हलंदो आहे। पर हे शरीर हिकु दफ़ो पैदा थियो ऐं मरी वियो, वापसि पैदा न थींदो। ही पुनर्जन्म जेको चवंदा आहिनि, माण्हुनि खे ॾाढो कंफ्यूजन आहे। इन किताब में पुनर्जन्म ते सॼो चैप्टर अथव, डेथ एंड बर्थ। मृत्यु छा आहे? मरंदो इंसान माना छा थींदो? पैदा थींदो माना छा थींदो? सॼो उन में ॾिनल आहे। असां थोरे में ख़ाली ॻाल्हाए सघंदासीं हिन क्लास में। त ही शरीर हिकु दफ़ो मरी वियो। यदि ही शरीर वापसि पैदा थिए सेम टू सेम, त मां जवान थी सघंदुसि, मां ॿार थी सघंदुसि वापसि। पर ईअं न थी सघंदो। पर मुंहिंजा वीचार आहिनि। हाणे मुंहिंजा वीचार आहिनि त मां सत्संग कयां, त मां अची वेही रहियो सत्संग करण वास्ते। मुंहिंजा वीचार थींदा मां ऑफिस वञा, त मां उथी करे ऑफिस हली वेंदुसि। मुंहिंजा वीचार थींदा मां वञी नाश्तो कयां होटल में, त मुंहिंजा पेर मूंखे उते होटल में वठी वेंदा। त मुंहिंजा वीचार चवनि था त हल ॿाहिरि हली असां खाधो था खाऊं। सोचो थोरो। मुंहिंजा वीचार आहिनि, मुंहिंजी इच्छा आहे हलो ॿाहिरि खाधो था खाऊं। मां उथी करे ड्रेस मटाई ऐं उते ई किरी पियुसि। शरीर ख़तमु थी वियो। पर हुन वीचार जो, हुन इच्छा जो छा थियो? असां सॼी दुनिया पिया था घुमूं। छाजे वास्ते? असांजी इच्छाऊं पूरी करण जे वास्ते। तव्हां अमेरिका वञो, तव्हां न्यूज़ीलैंड वञो, छाजे करे था वञो? मुंहिंजी इच्छा आहे मां वञा। मुंहिंजी जाम इच्छा आहे, मुंहिंजी जाम इच्छा आहे, मुंहिंजी जाम इच्छा आहे। पर वाट में एक्सीडेंट थी वियो, पोइ उन इच्छा जो छा थींदो? उहा इच्छा पैदा थींदी ॿियो शरीर खणी करे। माना मुंहिंजो जनम थियो ॿियो। उनखे चवंदा आहिनि पुनर्जन्म, रीबर्थ। रीबर्थ हिन शरीर जो न थींदो, पर मुंहिंजे मन जो, मुंहिंजे वीचारनि जो, मुंहिंजे इच्छाउनि जो बर्थ थींदो। जनम वठंदियूं उहे ॿियो शरीर वठी करे। हाणे असां जूं के हिकदमि नंढियूं नंढियूं इच्छाऊं थींदियूं आहिनि, हिकदमि नंढियूं नंढियूं। उन जे लाइ हिन शरीर जी ज़रूरत न हूंदी आहे। पोइ इंसान सपने में ॿियो शरीर वठंदो आहे। 2-4 मिंट उहा पूरी करे छॾे ॾींदो, वापसि अची सुम्ही पवंदो।
मन असांजो हे शरीर खे पासे में रखे ॿियो शरीर वठंदो आहे सपने में। थींदा आहिनि 4 मिंट, पर हुन सपने में ईअं लॻंदो आहे त भाई मां त 30 साले जो आहियां, त 30 साल मूंखे थी विया आहिनि हिते। सपने में ईअं लॻंदो आहे त भाई 30 साल थी विया आहिनि, पर थिया घणा आहिनि? 3 मिंट। त उहो बि मुंहिंजो हिकिड़ो जनम आहे। त जनम छाजो थियो? शरीर त अलॻि आहे, पर मन जो जनम थियो, ॿिए रूप में मन पैदा थियो मुंहिंजो। त जेको पुनर्जन्म थींदो आहे, इंसान वापसि पैदा थींदो आहे ख़ाली पंहिंजे इच्छाउनि जे वास्ते। यदि इच्छा न हुजे त पोइ इंसान पैदा ई न थिए। मुंहिंजी इच्छा ई न आहे किथे वञण जी, मां छो वेंदुसि? मुंहिंजी इच्छा आहे अमेरिका वञण जी, त मां अमेरिका वेंदुसि। मुंहिंजी इच्छा ई न आहे अमेरिका वञण जी, त मां छो वेंदुसि? त जॾहिं इंसान अमेरिका तो वञे त इंडिया में त ख़तम थी वियो न, उते वञी पैदा थियो आहे। तीअं ई इंसान हे संसार छॾे करे ॿिए संसार में ईंदो आहे, माना उन टाइम ते वक़्तु मटिजी वियो। मुंहिंजी जाम इच्छा आहे त मां अमेरिका में वञी रहां, ऐं वञण खां अॻु में ई जॾहिं ख़तमु, मुंहिंजो जनम उते थींदो, अमेरिका में थींदो, छाकाणि उहा इच्छा पूरी करणी आहे। हर इच्छा पूरी थींदी आहे, पर उन जे लाइ भिटकणो पवंदो आहे, ऐं भिटकणो न आहे त इच्छा न कयो। ही शरीर हिकु दफ़ो ख़तमु थी वियो, हिन जो जनम न थींदो वापसि। जेकी आत्मा आहे, जेका सूक्ष्म शरीर थी हलाए ऐं ही स्थूल शरीर बि थी हलाए, उहा आत्मा न पैदा थींदी आहे। ॿुधायो अथई न, मां पैदा बि न थींदो आहियां, मां मरंदो बि न आहियां। अजोपि सन्न व्ययात्मा भूतानाम ईश्वरोपि सन। आहियां मां सभिनी जो परमेश्वर, पर मां न पैदा थींदो आहियां न मरंदो आहियां। असांजी आत्मा उहो ई आहे, उहा न पैदा थींदी न मरंदी, त उनजो पुनर्जन्म थींदो ई कोन। माना 3 ॻाल्हियूं आहिनि, मां ही शरीर आहियां त हिन जो जनम न थींदो, मां आत्मा आहियां तॾहिं बि मुंहिंजो जनम न थींदो, पर मां मन आहियां, मां इच्छा आहियां, पोइ जनम थींदो। जीअं इंसान सपने में वञी वापसि ईंदो आहे, तीअं ॿिए जनम में वञी करे वापसि ईंदो आहे। ऐं हिते कृष्ण भॻवानु चए थो त भाई तोखे सही ॻाल्हि सम्झ में अची वई त तूं मूं वटि ईंदे माना काथे? पंहिंजे आत्मा में विलीन थी वेंदे। माना छा? माना हाणे तोखे संसारी इच्छाऊं कोन्हनि। जंहिंखे संसारी इच्छाऊं कोन्हनि उहो परमात्मा में विलीन थी वियो। परमात्मा में विलीन थी वियो माना छा? पोइ हुनखे मौज ई मौज आहे, कोई दुख हुनखे न सताईंदुसि, काई तकलीफ़ न। हू संसार खे उन हिसाब सां ॾिसंदो जंहिं हुन संत पंहिंजे इमेज खे ॾिठो हुयो आईने में, पंहिंजो पाण खे ॾिठो हुई। कुझु तकलीफ़ थियसि, पहिरियों दफ़ो हुन ॾिठो ॿियो माण्हू आहे, हुयो केरु? पाण हुयो, साॻी आत्मा हुई, पर हिन चई हू ॿी आहे। टाइम थी वियो छा? ठीकु आहे, यही वीचार असां वापसि ॿिए दफ़े कंदासीं।